जो मामूली माण्हू थी करे इंगर खान के मौत मार जो धमकियूं थो ॾे त तव्हां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो न त मुफ़्त में मारिजी वेंदो। मुड़ुस माण्हू आई न मरण लाइ तयार थी वञ। पंहिंजो पाण खे संभाल। अॼु तूं मोहबत जी गोली खा कोन बचंदे। ये कॾहिं बि नथो थी सघे। और संगत के वॾा ज़ुल्म है। मां तुंहिंजो ये शैतान चालू पूरी दुनिया इन सबन के मौत खणी आई। आराम अज तो असांजा खां कोन बचंदे। अॼु मां तुंहिंजो बहुत बची आयो आहियां बहुत। बाक़ी जजा कुंज जो को मुल्ह ई कोन्हे। अजी वनी मां सूबेदारी चुरपुर मथा नज़र तो रखा। सरकार बार तू हिन धरती ते जिंदा ही रहंदे। मुझे होंगे पुलिस कुछ भी नहीं बिगाड़ सके। तू केर थींदो आहे मूंखे रोकण वारो। चवां थो मोहबत किथे आहे जंहिंखे ख़बर आहे उहो ॿुधाए त मां तव्हांखे ज़िंदा न छॾींदुसि। मां वरी बि ॿीहर चवां थो त मोहबत किथे आहे किथे आहे मोहबत किथे आहे मोहबत। हाँ मोहबत मुझे घर आ। छा मोहबत मुझे घर आ। छा थो चई मोहबत तो वटि आहे। एतिरो टाइम तूं ख़ामोश बीठी आहे। हाँ हल हल मां तो चवां हल हल मुंहिंजे अॻियां। हथ कढ मुंहिंजी भेण मां। मूंखे पनाह घुर्जे। मुड़ुस माण्हू आई न हथ कढ। पुलिस अची वई आहे। मुंहिंजे हूंदे पुलिस तुंहिंजो कुझु बि नथी बिगाड़े सघे। तूं माठ करे वही ॾिस त मां कीअं थो हिन सूबेदार खे बेवकूफ़ बणायां। कुछ घड़ियों असा सां बियो। छो बियाओ तू मुझे छा लगंदो है। मां तुंहिंजो आशिक आहियां। मुझो आशिक आई पंहिंजी शिकल ॾिठी अथई। मूंखे छा थियो मां सोणो सेब तो आहियां। हा तू सोणो आई शहजादो आई मोर आई। आऊं चवां थी हाणे छॾ मुंहिंजो रस्तो। भाई दिलार के सदकर दिलारो। सूबेदार साहब तव्हां खैर त आहे खैर में अचण थियो। मूंखे हुकम कयो आहे मां अची वञा। दिलार मोहबण धाड़ियुनि खे गोली लॻा किथे ईअं त न आहे जो तव्हां वटि आयो हुजे। ना साहब न असांजो छा वञे धाड़ियुनि सां। असां शरीफ़ माण्हू आहियूं। जेकॾहिं को धाड़ियल आयो बि सही न उनखे पकड़े तव्हांजे हवाले कंदासीं। ईअं न त मुंहिंजी त ख़बर थई त मां केरु आहियां। सूबेदार आदम कॾहिं कंहिंखे बख़्श न आहे कंदो। सम्झी वई त बख़्श न आहे कंदो। हा साहब बिल्कुलु सम्झी वियुसि। तव्हां बेफ़िक्र थी वञो। जेकर हिते मोबण आयो बि सही न उनखे पकड़े तव्हांजे हवाले कंदुसि। ही ॾिस मुड़साणो वादो आहे। हाँ सुञाणी थो न दिलार। पर जेकर इहा साबिती मिली त मोहबण तुंहिंजे घर में तरसे वञे त पोइ
मुझे इन्हनि हथनि खां तोखे केर बि न बचाए सघंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखजांइ। अचोसि भाई। खादम तूं असांजे ऐं असांजे ॻोठ वारनि जे विच मां निकिरी वञ। इन में ई तुंहिंजी भलाई आहे। तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजी इन्हनि धमकनि खां डिॼी वञुसि? न, हरगिज़ न। मां तोखे बेनकाब कंदुसि। तोखे जेको पंहिंजे पेट में सूर आहे उहो तूं पूरो कर। बाक़ी ॻोठ वारा ॼाणनि ऐं मां। तूं छा थो सम्झी त मां तोखे ज़िंदा छॾे ॾींदुसि? न, तूं ज़ालिम आहीं, ज़ालिम। तो हिन सिंध धरती ते वॾा ज़ुल्म कया। मां तुंहिंजो इहो शैतानी चायो पूरी दुनिया खे ॾेखारींदुसि। माना त तूं खादिम मूंखे मौत मार जूं धमकियूं थो ॾीं? धमकियूं नथो ॾियां, हक़ीक़त थो कयां। खादिम तूं हिकु टके जो मामूली माण्हू थी करे डूंगर खान खे मौत मार जूं धमकियूं थो ॾीं? इहा धमकी न आहे, हक़ीक़त आहे। मां जॾहिं कागज़ खे कोर्ट में विझुसि न पोइ तोखे ख़बर पवंदी त इहा धमकी आहे या हक़ीक़त आहे। खादिम इज्जत सां तोखे सम्झायां थो त बाबा मुड़ी वञ। न ॾे पंहिंजे मौत खे दावत। मौत तुंहिंजे हथ में न आहे डूंगर खान, मौत ख़ुदा जे हथ में। मां वधीक तोसां बहस करणु नथो चाहियां। सुभाणे मिलंदासीं कोर्ट में। मरंदे तूं मरंदे खादिम मरंदे। इतनी देर और एडो इंतजार हल बेफा के जाजी मां तो का नाराज आया। बराबर देर थी वैया हाणे माफ़ी ॾे। घर जो सच्चो कमकार लाहे पोइ त तुसे मिलण ईंदी आ, पोइ छो नाराज आई? अड़े चरी तुम्हें तो मुझे साह है तो खा भला मां नाराज की तो रही सका। सोच तू चौ ना अदा के हाणे मां भी तोखा सिवाय नथी रह सका। हाँ हाँ चऊं तो मता के हाण त मां भी इंतजार नथो करे सका। अल्लाह एतरो प्यार कंदो आ मूंसा। या तो इन दिल की खबर है क्योंकि तुझे लाए हर वक्त धड़कंदी है ऐ तुम्हें तो मुझे साह है। हल छोड़ा की जा जा। दादरी दादरी मेरी गाल तो बुझे। बराम बराम यो खादिम मुझे न मथे जो सूर बणजी चुको आहे ऐं मूंखे मौत मार जो धमकियूं ॾेई आहे। अगरि जेकॾहिं इहो कोर्ट ते पहुतो पोइ ईअं समझ त ही मुंहिंजो पटको धूड़ थी वेंदो। खादिम खादिम आखिर यो खादिम आहे केरु ऐं कहिड़े बाग जी बुरी आहे? तूं हुकुम तो कर, ज़बान जो सिर खणा। तोखे त ख़बर आहे जेको बि बैराम सां फुटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। ज़िंदगी बस बस बराम बस ये बटाको मुझे अॻियां न आणंदो कर। खादिम खादिम मूंखे तुंहिंजे हूंदे मौत मार धमकियूं ॾेई आहे। मां हुनखे कोर्ट पहुचंदे नथो ॾिसणु चाहियां। कौन पुजंदो कोर्ट? मथे पुजंदो मथे। त जेको बि बैराम सां फुटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। ज़िंदगी त पोइ हिते भी मुंहिंजो मुंहुं छा थो ॾिसी? वञ हिन खादिम खे मौत जी निंड सुम्हारे अच। वञ। हा पोतार हा।
मसाद कुंज इहो मूंखे सुठो नथो लॻे तो हवेली में कमकार थी करी। तू केर थींदो आहे मूंखे रोकण वारो? जॾहिं मूंखे बाबा इजाज़त ॾेई छॾी आहे त आऊं वेंदसि। ए चरी मां तोखे कीअं सम्झायां? मां त तोखे दिलि ऐं जान खां वधीक चाहींदो आहियां। मसाद, इहो जेको ख़्याल आहे न तुंहिंजे दिलि में, इहो कढी छॾ त आऊं तोसां शादी कंदसि। तूं छा थी सम्झी डूंगर खान तोसां शादी कंदो? डूंगर खान मतलब ही ना है, हू तो मुझे आशिक है। मतलब भी तो तू आई, इन्हें जे करे चवाती तो मुझे चाड़ छड़। जॾहिं ठोकर लॻंदे पोइ तोखे ख़बर पवंदी। मां चवाती हटी परे भी तो मां वञा। भली वञ, पर हिकु ॾींहुं मूंखे तूं ज़रूरु यादि कंदी।
दिलावर अवां सां कूड़ ॻाल्हायो मोबण दिलावर वटि ई हुयो छा वो पर दिलावर वटि हुयो दिलावर एॾो थोको कयो मूंसां मूं पाण खे पूरा 5 लख इनाम हुयो ऐं उन मुंहिंजा 5 लख विञाया हाणे हिन दिलावर खे ख़बर पवंदी त आदम कहिड़ी बला जो नालो आहे जी सर सला पोइ कहिड़ो हुकुम आहे सिपाही जल्दी कयो नफ़री तयारु कयो इनखे गिरफ़्तार करणो आहे हर हाल में इन आदम खे बेवकूफ़ बणायो आहे हाणे हिनखे ख़बर पवंदी त वधी वारनि खे बेवकूफ़ करण वारनि जो अंजाम छा हिन त अञा असांखे परखियूं आहे आश्रम मोहम्मद जो कंहिंखे जुड़ण बि न आहे ॾिठो जल्दी कयो देख खबर अमर अॼु हवेली कोन वई आहीं देर कई अथई छो अबो थोड़ो ही बस घर जो कमकार आहे ए जोई वञा थी कमकार करे मुंहिंजी अमड़ हूं तोखे चयुमि न इन्हे वॾेरे खे तूं पंहिंजे वारनि जे ॼार में बसाईंसि अहिड़ो को चक्कर हणाईसि जो तूं मुतासिर सफ़ा मस्त थी वञे मुंहिंजी अमड़ पूरे सियाणी थी वञे यानी तो मुझे तुझी ख्वाहिश आई छा बाबा इहो वडेरो मुसा शादी कंदो इहो त दादली ते मस्त लगो पियो आ मां तो चवे एड़ो को चक्कर हणाइस जो तुझे जुल्फन जे मथा मस्त थी वने ए तुझो दीवानो थी वने दादले जो नालो पंहिंजी ज़ुबान ते न आणे बाबा मां कोशिश कंदस कोशिश न मड़े कोशिश न यो कम तोखे हर हाल में करणो आहे थोड़ो वेझो वञीस कि हारडा सिगाड़ा करे वेझो वञीस हाँ बाबा हाँ कति मास प्यार जू कचेरियूं रुगो तुझी शादी डूगर खान सां थी वञे पोइ त असीं सॼी मिल्कियत जा वारस थी वेंदासीं हाँ बाबा हाँ तू वही ॾिस त आउं डूंगर खान खे कीअं थी प्यार जे जाल में फसां मां तुझो मां खादिम तू आई हाँ माया कागज और तक खबरदार जो इन कागज में हथ ॾिठई ये कागज मुंहिंजी ज़िंदगी आहे ये अमानत आहे ग़रीबनि जी मां मरी त सघां न पर ही कागज कोई मां नथो ॾेई सघां मौत खां अॼु तूं केर बची सघियो जो तूं बचंदे मौत फर्क आहे जॾहिं मां मुस त शहीद छाकाणि त शहीद ज़िंदा हूंदा कमीना तुंहिंजो मौत जॾहिं थींदो कुत्ते जो मौत थींदो कुत्ते जो बस खामोश मरण लाइ तैयार थी वञ तोखे शहीद थियण जो वॾो शौंक़ु हो न तुंहिंजो बि नालो शहीदनि में शामिल थी वियो आहे छो त जेको बि बहराम सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे ज़िंदगी वाह दादली वाह ये कुछ घड़ियों असां सां एडी तकड़ पर मां के बेजी अमानत आया खबरदार जो के बे जो नालो पाजी ज़बान ते आंदो अथई दादली तूं त हिन दिल के वणी वई आहीं मैं तो हाथ थी बधा मोके वरी परेशान ना कर परेशान तो के मां रही तो कया परेशान त मुखे वो कयो आहे तोखे त मां
हर हाल में पंहिंजो कंदुसि छो त जेको बि डूंगर ख़ून सां फिटाईंदो आहे हीअं सम्झंदो उहो पंहिंजी ज़िंदगी पाण विञाईंदो आहे पाण। चाचा मां तोखां कुंज जो रिश्तो तो घुरां। ठीकु आहे पुट, मां पंहिंजी न्याणीअ सां सलाह कयां पोइ तोखे जवाबु ॾींदुसि। जेके पैसा चवंदे ॾियण लाइ तयारु आहे, पोइ मां कॾहिं वरंदी वठण अचां? पोइ तो सुभाणे अचिजा। मुंहिंजी कूंज जी त लखनि में हिकु आहे, हिकु। वाकई चाचा कुंज जो को मुल्ह ई कोन। ठीकु आहे पुट, ऐं हलां थो। दिलावर अजमेर गल थाने ते सब खैर ताए जो मुझे रास्ता रोक गई था मुझे दो तुझो डो तो के डोह जी खबर थाने ते पहुती। सुबेदार साहब मां को धाड़ेल या डोहारी त नाया जो तहां मुखे डोह नथा बुधायो मथा वरी चओ था त डोह जी खबर थाने ते पहुती। तुझो डोह ही हो त तो मुंह पर धाड़ेल खे पनाह दे ऐं मुखे कानून के बेवकूफ बनाए चई तो मुखे मोपण जी का खबर ही ठाए। आने तो के खबर पई ना अजमेठी हल अजमेठी। ठीक है साहब ठीक है, हालात तकलीफ की जरूरत नहीं। ओए तेरा खिजल बलराम अजसुल दिल खुश करे छे। याद कदो खादम वॾो हलियो पुट असांजे शान में गुस्ताखी करण। हाँ बोतारा तुझे इन दुश्मन खादिम के मिट्टीअ में मिलायो आहियां, मिट्टीअ में छो त बहराम सां जेको फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। ज़िंदगी बहराम बाक़ी वॾी हिकु दुश्मन मुंहिंजो मुंहपण बचो आहे। हाणे समझ इहो मुंहिंजे मथे जो सूर बणिजी चुको आहे। मां इन मोबड़ के पंहिंजे रस्ते तां हमेशा हमेशा जे लाइ हटाइण थो चाहियां। मरंदो इहो बि मुंहिंजे इन हथियार सां मरंदो। मोहबन तोखे त ख़बर आहे न त बहराम सां जेको फिटाईंदो आहे उहो पंहिंजो ज़िंदगी विञाईंदो आहे। ज़िंदगी कूंज वो मां कूंज। हाँ बाबा अच्छा पे अच्छा छा थियो बाबा? ही आहे मुंहिंजी हीअ कूंज तोखे कीअं लॻी? चाचा ठीकु आहे, इहो रिश्तो मूंखे मंज़ूर आहे। बाबा मां हिने से शादी कयां? ही नौजवान आहे, पैसे वारो आहे, हिन खां वधीक भला ॿियो को पाण खे रिश्तो मिलंदो? पर मां कूंज जे रिश्ते जा वठंदोसां पूरा 5 लख रुपया। चाचा ये मूंखे मंज़ूर आहिनि। पोइ पैसा जे चाचा ही 2 लख रुपया वठ। ठीकु आहे चाचा मां हलां। वाह बाबा वाह, मां ही इन्हीं से शादी कंदस। ये कदे भी न थी सके। सच्ची में बाबा हाणे तो मुझे डूंगर खान सां मोहब्बत थी वई आहे। मां अॼु ई चवांसि थी त रिश्ते जी घुर करे, पर अलाए छो शादी खां हू लाराईंदो आहे। ऐं जॾहिं बि शादी जी ॻाल्हि कंदी आहियां त हू नटाए वेंदो आहे। बाबा तव्हांजो हुकुम अखियुनि आहे बेसिकली दिलावर वॾो ॾोहारी, पर बाबा हाणे तव्हांखे जवाबु केरु ॾींदो? हाज़ुर बाबा मां हींअर ई आज़ादु थो कयांसि। ठीकु आहे त दिलावर जो छा करणो आहे? सिपाही वरी सरकार जो हुकुम आहे त दिलावर खे आज़ादु कयो। सर असांखे भला कहिड़ो फ़ाइदो? तव्हांखे त ख़बर आहे त आदम फ़ाइदे खां अलावा को कम ई न आहे। तव्हां सिर्फ़ु दिलावर खे आज़ादु कयो त मां ॼाणा त डूंगर खान ॼाणे।
जे भरसा साईं आऊं कीअं विया तव्हां सां गॾु आऊं त तव्हांजी बानी आहियां त पोइ छा थी पियो हाणे छॾ पकाई अच साईं अॼु तव्हांखे आऊं कीअं पई लॻां अॼु त तूं मुंहिंजे दिलि खे ॾाढी वणी वई असुल कोई छॾियो अथई मूंखे साईं पोइ अॼु तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां कॾहिं मूंखे विसारींदा कोन चरी तोसां मुंहिंजो वाइदो आहे मां थोरी तोखे विसारींदुसि मां त तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे पीउ खां तमामु जल्द भरंदुसि सची में तव्हां मूंसां शादी कंदा साईं कॾहिं मूंखे धोखो त न ॾींदा न अरे चरी दोखो ऐं तोसां मुंहिंजो मुड़ुसां वाइदो आहे तोखे त मां पंहिंजे हिन साह में लिकाए रखंदुसि सची बिल्कुलु सच पर सरकार इहो नथो थी सघे जनाब छो नथो थी सघे अॼुकल्ह त माण्हू निकाह टोड़ाए पई ॿियो निकाह कनि पिया मंगणी थियल आहे न निकाह त नाहे पियल हा सरकार इहो रिवाज पर तव्हां में हूंदो असां में न माना त इनकार थो करे ख़बर अथई न त डूंगर खान इनकार ॿुधण जो आदी न आहे सरकार तव्हांखे कीअं सम्झाया इहो नामुमकिन आहे नामुमकिन खे मुमकिन बनाइण डूंगर खान बख़ूबी ॼाणींदो आहे माना त धमकी थो ॾे धमकी डूंगर खान धमकी ॾींदो ई न आहे दिलावर जेको चवंदो आहे उहो ई कंदो आहे पर मुंहिंजो फ़ैसिलो अॼु बि इहो ई आहे सुभाणे बि इहो ई आहे दिलावर मरंदे तूं मरंदे मुंहिंजे हिननि हथनि खां मरंदे ॾिसां त तूं हाणे कीअं थो बची तूं हिते छो मां हिते नथो अची सघां हे मुंहिंजे मासड़ जो घर आहे भले अच मां चवां थी जॾहिं बाबा अचे न त तॾहिं अच मासात मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे हुकुम कर छा थो चवीं मासात मां तोसां शादी करणु चाहियां थो तूं राज़ी काहीं न पर मां तोसां शादी नथी करणु चाहियां पर छो मासात तूं त मुंहिंजे नंढपिण जी मम्मी पर मां ॿिए कंहिंखे चाहींदी आहियां महिरबानी करे तूं हितां वञ पर मासात पोइ तूं हिते ई बीह मां वञां बिस्मिल्लाह कीअं यादि कई बोतार ईअं सम्झ बोतार इहो तव्हांजो कमु थी वेंदो तव्हांखे त ख़बर आहे न बोतार जेको बि बहराम सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी पाण विञाईंदो आहे पाण सरदार छा चयो वॾेरे साथियो तव्हांखे त ख़बर आहे न त बोतार बिना मतलब यादि न आहे कंदो ओए सरदार भला कंहिंजी मौत आई आहे दिलावरी उनजे भाउ खे मौत जी निढ सुमारणो आहे मौत जी निढ पोइ वॾा उन मास खे कहिड़ो फ़ाइदो हाणे तंहिंखां सवाइ बहराम को बि कमु न आहे कंदो छो जो बहराम सां जेको बि फिटाईंदो आहे उहो मन सम्झ त पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे अदा ख़ैर दाए अखर वांगुरु वॾेरे छा चयो मिर्जान तूं घर वञ जल्द खां जल्द दिलदार खे चओ त तयारी करे छॾे त जीअं असीं अदी दादली ऐं दिलदार जो निकाह कराए सघूं पर अदा तोखे जेको चयो आहे उन ते अमल कर मिर्जान वक़्तु तमामु घटि आहे तोखे ख़बर न आहे त इहो डूंगर खान तमामु कमज़ोर इंसान आहे कुझु बि करे सघे पर अदा असीं ख़ुशियूं कंदासीं मिर्जान तूं अञा ॿार आहीं तूं नथो सम्झी सघे पर मां चङी तरह ॼाणा थो इहो डूंगर खान केतिरो ज़ालिम ऐं बेहस इंसान आहे वो कुछ भी करे सके वञ जल्दी वञी दिलदार के तैयार कर ताकि अज जो अज निकाह थी वञे निकाह थी वियो न पोइ इहो डूंगर खान सां छो बिगाड़े थो सघे ठीक है अदा हाणे मां हलां थो सोट दिलदार तूं वञ मौली जो बंदोबस्त कर अॼु तुंहिंजो दादी जो निकाह थींदो छो सोट ख़ैर त आहे जेको तोखे चयो उन ते अमल कर
वधीक ॻाल्हियुनि जो टाइम न आहे। डूंगर खान कुछ भी करे सके तो। छो दा असां डूंगर खान जी खौफ़ खां पंहिंजी ख़ुशियूं न कयूं? अदा सही थो चवे। डूंगर खान वॾो ज़ालिम माण्हू आहे, हुन ते को बि एतबार नाहे। ठीकु आहे सौट, जेको तव्हांजी मर्ज़ी। मां हींअर ई वञी निकाह जो बंदोबस्तु कयां थो। हाँ सर, वो कॾहिं खां मूंखे तव्हां शादी जी इजाज़त ॾियो? चयो छो हीअं कल्ह थड़ी अथई चयुमि न कूंच जी शादी डूंगर खान सां थींदी। पर मां सर, इहो तव्हां सुठो नथा कयो। कूंज मुंहिंजी इज़त आहे ऐं उनखे मां ॿिए कंहिंजो थियण कोन ॾींदुमि। तूं आखिर असांजी जान छो न छॾी? मां डूंगर खान सां मोहबत कंदी आहियां ऐं शादी बि उन सां ई कंदसि। इने जे करे चवां थी त तूं हितां हलियो वञ ऐं इने में तुंहिंजी भलाई आहे। ठीक है, मां हाणे वञां थो, पर हिकु ॾींहुं तव्हांखे अहसासु मुंहिंजो ज़रूरु थींदो। हा हा, तुंहिंजो अहसासु हुई असांखे। बाबा इने खे मथे ते तोड़ी त चाढ़ियो आहे। डूंगर खान, तुझे हिम्मत की थी असांजे घर में घण जी? घोट राजा, हिम्मत आहे, हिम्मत आहे, तॾहिं त तव्हांजे घर में दाख़िल थियो आहियां। ॾिस डूंगर खान, असांजो निकाह थी वियो आहे। निकाह त तो कयो आहे दिलदार। तूं हिन धरतीअ ते जॾहिं ज़िंदा ई न रहंदे त पोइ हिन दादरीअ सां तुंहिंजो निकाह कीअं रहंदो? मां थो चवां अॼु ॾींहं खां तुंहिंजो ज़िंदा रहण बंदि। डूंगर खान, बस अचो। बचाओ मैं। बेखबर आहे मड़े, कुछ सगे के सोड़ियो अथई या न? बाबा वडेरे खे त एड़ो तो पंहिंजे प्यार जे जाल में फसायो आहे जो त हाणे वो मूंखे घर अचण जी इजाज़त नथो ॾे। ओ ये अम्मा, कुछ पैसा वठी से की सख्त जरूरत आहे। वठीस छा बाबा? हिकु लख रुपया त वठी आई आहियां मां। वाह मुझे अमड़ वाह, हाणे जल्दी कर जल्दी, ये पैसा मूंखे असले आणे ॾे। हाँ बाबा, पैसा आणे थी ॾे, पर मां वेंदसि हवेली ॾे। वॾेरो साईं मुंहिंजो इंतज़ार कंदो हूंदो। भली वञ तूं हवेली, भली वञ तूं हवेली, पर इने छोरे साजूअ मूंखे ॾाढो तंगी कयो आहे। तोसां शादी करण थो चाहे। बाबा इन्हीअ सां वञी तूं मूं ॾे। तूं हिते वेह त आउं तुंहिंजे लाइ पैसा खणी भेजां। केरु आहीं तूं? ऐं असांजो रस्ता रोकण जो मक़सद? मौत, तव्हांजो मौत, मूंखे मौत चवंदा आहिनि, मौत। पर असांजी त तोसां का बि दुश्मनी न आहे। इज़त सां हटी पड़े असांखे वञण दे। मौत खां अॼु तूणी केर बि भॻो आहे जो अवां था भॼो? मां चवां थो वधीक तमाशो न कर, न त तूं छा कंदे? तव्हां कॾहिं खां वठी अहिड़ा ठाहूका थिया आहियो? वॾेरे डूंगर खान सां था फिटायो। पोइ ईअं चओ न त तूं डूंगर खान जो छाड़तो आहे, हुन जे हुकम ते पुछ लोॾींदो हलियो आयो आहे। ख़ामोश, छो जो जेको बि बहराम सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। ज़िंदगी
हाणे छा थींदो? डूंगर खान मुझे हिकु ॻाल्हि ॿुधण लाइ बि तयारु न आहे। जेकॾहिं बाबा खे ख़बर पइजी वई त पोइ छा थींदो? ख़ैर, बाबा मूंखे पाण त चयो हुयो त तूं हुनजे वेझो वञ। जेकॾहिं डूंगर खान मूंसां शादी नथो करे त पोइ मां त कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ ई न रहंदसि। डूंगर खान, तूं मूंसां ईअं छुटो करी। पहिरियां त तूं मूंसां शादी जो वाइदो कयो हुयो ऐं हाणे मूंसां इनकार पियो करी। पोइ त मां मरी वेंदसि। हाणे त मूंसां मां साथ साजिद बि शादी न कंदो। डूंगर खान मूंखे बेवकूफ़ कयो आहे। सिर्फ़ु हुन मूंखे पंहिंजे मतिलब जे लाइ यूज़ कयो आहे। शायदि हुनखे इहा ख़बर न आहे त औरत घर ठाहे बि सघे थी ऐं टोड़े बि सघे थी। जेकॾहिं औरत पंहिंजी ते अचे न त चङनि भलनि जा पटका बि धूड़ करे सघे थी। याला ये मूंसां सभु कुझु छा थी रहियो आहे? अब त मूंखे डूंगर खान सां मिलणो पवंदो। खूंज ऐं डूंगर खान जी शादी थी वञे, न त मां त हिन ॻोठ में मुंहुं ॾेखारण जे लाइक़ ई कोन रहंदुसि। ही सभु ॼणो मुंहिंजो आहे। याला तूं हिन बाने जे मथां रहम फरमा। ही सभु ग़लतियूं ऐं ॾह गुनाह मुंहिंजा आहिनि। न खूंज खे इन राह ते हलाइण वारो मां ई हुयुसि। हाणे रोअण रहण सां कुझु बि कोन थींदो। मां तोसां गॾु आहियां। मुंहिंजो साथ तोसां आहे। मुंहिंजो जीअण मरण तोसां आहे। तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे, छो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो दुश्मन हिकु ई आहे। अचे ही वठ हथियार। हाँ मां विढ़ंदसि, पंहिंजो प्लान कंदसि। तूं घबराए न, मां तोसां विख ते गॾु आहियां। छाकाणि जो को मोहबत जो यार आहे, उनजो बेड़ो ई पार आहे। जेको मोहबत जो दुश्मन, ईअं समझ उहो मिट्टी में दफ़न। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पोइ तोखे माइता वञण ॾींदो। मां कंहिं ज़रूरी कम सां शहर वञा पियो। ॾिस, तूं मूंसां वाइदो कयो हुयो त आउं तोसां शादी कंदसि। हाणे आउं तुंहिंजे ॿार जी माउ थियण वारी आहियां। जल्द खां जल्द मूंसां शादी कर। कूंज, अहिड़ा वाइदा त मूं केतिरनि सां ई कया। शादी ऐं मां तोसां कंदुसि, इहो त थी नथो सघे। ॾिस, सम्झण जी कर। हिन ॿार खे आउं किथां कयां? फिटी करे छॾ। इन किन खे उछलाए छॾ। न तूं पाण ख्वार थी, न ई वरी वधीक मूंखे परेशान कर। वाह डूंगर खान, वाह। ही तुंहिंजो ॿार आहे। कूंज, तोखे मां कीअं सम्झायां? एतिरा त के ई ॿार हूंदा मुंहिंजा, त पोइ छा मां उन्हनि सभिनीनि सां शादी कंदुसि? इहो ख़्यालु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ। मां तोखे हथ थी ॿधां ऐं तुंहिंजे पेरनि में थी किरां। मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी गैरत जो तमाशो न कर। चई ऐं छा जो मां तोसां शादी कयां? मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुधी छॾ। आउं बि सॼे ॻोठ वारनि खे ॿुधाईंदसि। आउं त मरंदसि, पर तोखे बि मराईंदसि। तूं मूंखे मराईंदी? निकिर न। डूंगर खान, पंहिंजी वॾेर पाई ॾेखारे छॾे न। मां मरी वेंदी सां, मरी वेंदी सां। कोई मर, जान छॾ। जी सर। जी सर। सर उन्हनि वटि हथियार तमामु घणा आहिनि ऐं ॿियो त सर सां वटि नफ़री थोरी आहे। नो सर। जी सर। सर मां चवां थो न, हाणे पारा में मुबड़ मुंहिंजे हथां न बचंदा। ओके सर। वञ
इन्हनि मां त अड़जी वियासीं। हाणे तव्हांखे ख़बर पवंदी बहरा में मूं बण त आदम कहिड़ी बला जो नालो आहे। आदम जे जेकॾहिं सिर ते पए त आदम पंहिंजे रत जे रिश्तनि खे बि बख़्श न आहे कंदो। तव्हां खां परे जी ॻाल्हि आहे। बाबा सही मुंहिंजो इहो हिकिड़ो अर्ज़ुड़ो आहे। बुढ़ा तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो जो मां तुंहिंजी छोरीअ सां शादी कयां। पंहिंजी ताक़त ते एतिरो गुरूर न कर रेस। जेकॾहिं तो इहो किन कयो आहे त इन मसइले खे बि तूं ई हल कर। बस निकिरे था त विझाई न मथे में धूड़। अड़े तूं पंहिंजी औकात ॾिस ऐं मुंहिंजो शान शौकत ॾिस। मां तुंहिंजी छोरीअ सां शादी कयां। तूं मरंदे डूंगर खान, तूं मरंदे मोचई हिननि हथनि सां मरंदे। बुढ़ा तूं मारींदे मूंखे चाहे तो निकिरे था। इज्जत सां निकिरे था। सॾु कया न पंहिंजे माण्हुनि खे करी न पुछड़ो। निकिर वॾो हलियो आहे पुट मूंखे मारण। ॾिस डुंगर खान, हाँ तोखे हथ थी बधा, तोखे रब जो वास्तो थी ॾियां। मुंहिंजी इज्जत सां न खेड़। हई बाबा खे आऊं भाणे चवां थी तूं रुगो शादी जी तारीख़ रख। हगे बाबा खे गोठ वारा जुआरी ऐं शराबी समझंदा आहिनि। ये जख्म बाबा बर्दाश्त कोन करे सघंदो। कोई वञी मरो, मुंहिंजी जान छॾियो। तूं पंहिंजी हैसियत ॾिस ऐं मुंहिंजो शान ऐं शौकत ॾिस। ऐं तूं मुंहिंजे क़ाबिल ई न आहीं। इन्हीअ जे करे त चाहीं थो हितां हली वञ। ऐं हा इहो किन पंहिंजो साफ़ करे छॾ। बाक़ी जेको बि ख़र्च लॻो मां पाणे भरींदुसि। अॼु मां रब पाक जो कसम खणी थी चवां त इहा ॻाल्हि हू सॼे ॻोठ वारनि खे ॿुधाईंदसि। आहे पोइ तूं कंहिं ॻोठ वारे खे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ ई कोन रहंदे जेके तो ते एतबार कंदा आहिनि। सभिनीनि जे साम्हूं हां तोखे ख्वार ऐं रुसवा कंदसि। ऐं तुंहिंजो इहो शैतानी रूप हां सभिनीनि जे साम्हूं ज़ाहिर कंदसि। तूं छा थी सम्झी त तूं मूंखे ख्वार ऐं ज़लील कर दे ऐं मुंहिंजो ही चेहरो तूं ॻोठ वारनि खे ॾेखारींदीअ। जेकॾहिं ज़िंदा रहंदीअ त पोइ तूं मुंहिंजो असुल रूप ॾसींदीअ न। अॼु ॾींहं खां वठी तूं हिन धरतीअ ते ज़िंदा न रहंदीअ। हाणे तूं अॻे जान में वञी मुंहिंजो चेहरो सभिनि खे ॾेखारजांइ। पर शायदि तोखे इहा ख़बर न आहे त डूंगर खान सां जेको फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी पाण विञाईंदो आहे। पाण राधा रहमान जो तू अॼु भॼंदो थो अची ख़ैर त आहे? अदा साजिदा ख़बर ॿुधी रेस डूंगर खान कुंज खे मारे छॾियो आहे। छा ईअं नथो थी सघे? मुंहिंजी कुंज नथी मरी सघे। अदा इहो सभु कुझु सच आहे। डूंगर खान मां तुंहिंजी मिट्टी पलीत करे छॾंदसि। मां चां थो डूंगर खान हाणे तोखे हिननि मुंहिंजे हथनि खां केर बि नथो बचाए सघे। ही केर आहे ऐं हिनखे हिते छो वठी आयो आहीं? सरदार ही असांजे टोले में शामिल थियण थो चाहे। केरु आहीं तूं ऐं तुंहिंजो हिते अचण जो कहिड़ो मक़सदु आहे? सरदार मां मज़लूम आहियां ऐं ज़ुल्म जो सतायल आहियां। मूंखे अव्हांजी मदद ऐं साथ जी ज़रूरत आहे। पर तुंहिंजो मक़सदु छा आहे? केरु आहे तुंहिंजो दुश्मन? मुंहिंजो दुश्मन डूंगर खान आहे ऐं मां हुनजो मौत आहियां। मौत। ठीकु आहे नौजवान, डूंगर खान सिर्फ़ तुंहिंजो दुश्मन न आहे। असां सभु मुंहिंजे ज़ुल्म जा सतायल आहियूं। पर तूं इहो त ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? सरदार मुंहिंजो नालो साजिद अली आहे। साजिद असां सभु तोसां गॾु आहियूं। ठीकु आहे साजिद, ठीकु आहे। अॼु ॾींहं खां पोइ
तूं असांजे टोले जो सिपाही आहीं बुलण बाबा तूं इनके हथियार दे ऐं सभु असूल समझाए छॾीस। जी सरदार जेको तुंहिंजो हुकुम। वो बड़े तू अज पैरा में था कौन बता दे होशियारी वठो अॼु कौन बची वञणु घुरिजे। तूं जीअं दादरी जी भलाई इन तव्हां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो न त मुफ़्त में मारिजी वेंदो। न मां बड़ा न तोखे मां ज़िंदा न छॾींदुसि। ॻाल्हि समझ में नथी अचे त मोबण आख़िर अवां जे हथनि खां बची कीअं वियो। सरकार असां त पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कईसीं। इहा मूंखे बि सम्झ में कोन थी अचे त मोबण बची कीअं वियो। ॻोल्हे लॻाइण जी का वॾी ट्रेनिंग हुयसि। हिकु तरफ़ खां असां पिया विड़ोसि ॿिए तरफ़ खां 12 वारा असुल ॿिन्ही सां मुंहुं ॾिए पियो न। ख़ामोश मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे दुश्मननि जा कसीदा न ॻाए। इहो मोबण ऐं इहा दादरी इहे मुंहिंजे मथे जो सूर बणिजी चुका आहिनि सूर। असांजे हूंदे अव्हां खे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। जेको तव्हां सां फिटाईंदो उहो सुकून जी निंड कॾहिं न सुम्हंदो। बस बस कर सूबेदार बस। इहे टाड़ू मुंहिंजे अॻियां न हण कमु करे ॾेखार कमु। सरकार हाणे वेही ॾिसो त मोबण जे साथियुनि जो मां कहिड़ो थो अशर कयां। असुल धक हिकिड़ो किस्सो ई ख़तम। ओ हिते रख न हाणे ॿुध त तोखे करणो छा आहे। इन्ही बहराम जो असां कहिड़ो रोकियो आहे। यो बहराम त आहे डूंगर खान जो चमचो यानी मुंहिंजे इशारनि ते नचण वारो हिन दफ़े बची वियो मगर ॿिए दफ़ा कोन बचे थो। सरदार यो बहराम के चकर किस्मत साथ कोन ईंदी। गोली लॻल अथसि मुश्किल बचे। गोली चमाओ लॻल अथसि बची वेंदो पर मूंखे नथो लॻे। आख़िर केसी ताईं बचंदो। हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजे इन्हनि हथनि सां मरदो। वॾा डूंगर खान जे चवण ते हले केतिरा ई ॾोह कया अथसि। सरदार डूंगर खान खे नाहे छॾणो। पहिरियां तुंहिंजा चमचा मारणा आहिनि पोइ रहंदो अकेलो वञी। हिन सूबेदार ऐं डूंगर खान खे मौत ॾियणो आहे। सरदार मां जी वञी न सूबेदार जी चुरपुर ते नज़र तो रखां। त पोइ बीठो छो आहीं वञ अॼु वञी हिन कम सां लॻ त जीअं हिन सूबेदार खे ख़बर पवे जेको मोबण जो यार आहे उन जो बेड़ो ई पार आहे। जेको मोबण जो दुश्मन जमीन में दफन। सरदार अंत बीत कीअं अॻे खां कुझु हाण बहितर आहे।
सरदार रुगो अवां ठीक थी वठो पोइ ने मोपण वारनि खे पाण ॾिसी रहंदा हाणे ने मोपण दादली खे धड़ेल बनायो आहे डूंगर खान के मारण जे लाइ दादली धड़ेल थी आहे हलड़े बंदूक तुंहिंजी ठका ये दादुली इन मोपण खे अहिड़ो त सबक सेखारींदासीं जो जिंदगी भर यादि कंदा इन बहराम खे सरदार इहो वॾेरे खे नथा मारे सघनि सरदार पाण इन मोपण खे कोन छॾींदासीं हाणे इहो मूंखां कोन बचंदो छो जो जेको बि बहराम सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजो ज़िंदगी पाण विञाईंदो आहे पाण मुंहिंजे हूंदे डूंगर खान खे केर बि नथो मारे सघे सरदार पुलिस पाके चारे तरफ घेरे वरतो आहे तो पोइ गुलाना इन्हें में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे गुलाना केर भी कोन बचंदो इन सबन के मौत खणी आई आहे अॼु ख़बर पवंदी हिन सूबेदार खे त असां पिटाइण जो अंजाम छा थींदो आहे तव्हां सभु पंहिंजूं जायूं संभालियो अॼु इन्हनि मां केर बि बचण न घुरिजे छाकाणि त जेको मोबण जो यार आहे उन जो बेड़ो ई पार आहे बाक़ी जेको मोबण जो दुश्मन मिट्टी में दफन सूबेदार अज पंहिंजो पान खे संभाल अज तू मोहबन जी गोली खा कोन बचे दे छाकाणि त जेको मोहबन जो यार आहे उन जो बेड़ो ई पार आहे जेको दुश्मन वो मिट्टी में दफन पान के संभाल जा तो तुम मोहबन तुझे लाए मलकल मौत बन जायो मलकल मौत और सिर संभालो आज तुझो मौत मोहबन जाता थी तो मोहबन जे बहराम अज तू असांजा था कोन बचंदे मोहबन तू ये सुठो
मुर्तजा बस डुंगर खान जेको डुंगर खान साहब भिटाईंदो आहे वो पंहिंजी ज़िंदगी इस डुंगर खान ॾिस तो मुंहिंजी न्याणीअ ते ज़ुल्म कयो ऐं अॼु तोसां इहो हशर थियो दुनिया वारो जेको जेको सिंध धरती मथां ज़ुल्म ऐं ॾाढ जबर कंदो आहे उन जो अंजाम हिन डुंगर खान जियां थींदो आहे डुंगर खान जियां तॾहिं त चवंदो आहियां जेको मोबण जो यार आहे उन जो बेड़ो ई पार आहे जेको मोबण जो दुश्मन मट्टी में दफन